नवाब खान जे माण्हुनि मुंहिंजे रस्ते में विहणु शुरू करे छॾियो आहे। इन जो मतिलबु इहो आहे त नवाब खान मुंहिंजी मौत जो फरमान जारी करे छॾियो आहे। हिकिड़े पासे सिजावल खे चयोसि त मां फ़ैसिले करण जे लाइ तयारु आहियां, ऐं ॿिए पासे वरी असांजे मारण जे लाइ माण्हू विहारे छॾियासीं। लड़ाईअ में ॿुधाईंदुसि चाचा। हमाराणी वंदर हल। क्या बाबा? हाणे ॿुधाओ कहिड़ो मसइलो थी पियो? जिथे असां छोरीअ खे रखियो होसीं उन जाइ जी मीरा ऐं मूसा खे ख़बर पइजी वई। सतार अनवर मीर तरस तो मटाई थो वञे। ज़िद्दी माण्हू खे असां कीअं मञाईंदासीं? मूं त नैना खे मोह साए छॾियो आहे। मुंहिंजी सभु कोशिशूं बेकार वयूं। जेकॾहिं हुनजा भाग भला हूंदा। मीरा हाणे तूं ई ॿुधा, अहिड़े धोखेबाज़ माण्हूअ खे कजे त छा कजे? मूंसां मां तेसीं ताईं ख़ामोश आहियां जेसीं ताईं मां आदि खे आज़ादु कराए कंहिं महफ़ूज़ जॻह ते नथो पहुचायां। उन खां पोइ नवाब खान जी वताक में गिड़ी नवाब खान खे पूरो कंदुसि। मीर नवाब खान खे मारण जा ख्वाब त सभई पंहिंजी दिलि में सांढियो था वतनि, पर न ॼाण त हिन जी मौत लाइ कंहिंजे हथ में लिखियलु आहे। मूंसां इन ज़ालिम खे मारण जे लाइ असां सभु गॾिजी हलंदासीं ऐं हिकु हिकु गोली असां सभु हुन जे सीने में हलाईंदासीं। छॾ हिन ॻाल्हि खे मीर, असांखे हाणे दरिया खान वारे पासे हलणु घुरिजे। सवेल दरिया खान फ़ोन कई, वक़्त खे बंद वारे पासे वेंदे ॾिठो अथसि, ऐं मां वरी इहो थो सोचां त वक़्त जो उन पासे कहिड़ो कमु आहे, हुनजी संगत कहिड़ी आहे। इहा पाण खे जांच बि करणी पवंदी। ठीकु आहे मूंसां, हलूं था दुरुॾे। हुन सां मिलण खां पोइ हक़ीक़त जी ख़बर पवंदी। असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।